यार मूंखे हिन महिल ख्याल आयो आहे कारोबार को शुरू कयूं। कहिड़ो कयो? हा माण्हू मूंखे सेठ सॾींदा आहिनि अॻ में त कणक वणनि जा वॾा वॾा असां कारोबार कया त माण्हू सेठ बाबे सॾींदा आहिनि। सोचां थो हाणे बि को कारोबार कयां। हा सम्झ थी न? तव्हांजी मर्ज़ी। हा कारोबार तोखे सम्झ अचे थी कहिड़ो कयूं? छेड़नि जी कयूं? अरे वाह जो ॻाल्हि कई मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई। इहो ई चवां थो पंहिंजो भाण छेड़ा हर शइ ठीकु आहे न। हाणे ठीके ते वथाण खणबा ठीकु आहे। वथाण बि ठीके ते था खणूं या पंहिंजूं मेहूं था धारियूं पंहिंजो वथाण अलॻि था कयूं माण्हुनि जा ठीके ते अलॻि खणंदासीं ठीकु आहे। हा इहो ई कारोबार सही आहे। अॼु कारोबार जो सम्झ पहिरियों ॾींहुं आहे ठीकु आहे। तूं हिकिड़ो कमु कर वञ शहर मुंहिंजे लाइ केला वठी आ। तूं वञण जी तयारी कर मूंखे हेॾे हेॾे बुक कॾे ॾिसां पुराणा जेके हिसाब आहिनि माण्हुनि ॾे मुंहिंजा लख लख रुपया रहिया पिया आहिनि। तूं केला वठी अच जल्दी। हा ॾिसां माण्हुनि ॾे घणा लख आहिनि। हा माण्हुनि ॾे मुंहिंजा वॾा पैसा बीठा आहिनि रे। हे चेक सॼो सम्झ माण्हुनि ॾे मुंहिंजो बीठो आहे। शीअ लाइ कॾहिं ईंदो शहर त वेझड़ो आहे। केला हिन महिल ताईं न खणी आयो यार वॾी ॻाल्हि आहे। समझ ई कान थी अचे। अचे थो मुंशी वेहा न मना। हा मुंशी खणी आए बाबा। अॼु मुहूर्त जो पहिरियों ॾींहुं आहे। हा हिते रखे सभु। छा थो ॾिसई? ये वठ। शाबाश उछलो वञे। छा थो सम्झे केलो वठूं त वठी मज़ो अथसि यार। मुंशी पहिरियों कमु त वियो विसरी। कहिड़ो? तोखे केलो न खारायो आहे यार। अॼु मुहूर्त जो ॾींहुं केला विरहाइणा आहिनि सॼे शहरनि खे ॾियणा आहिनि। थोरो कमु कर तो केला कीअं खाए फ्रिज में रखी आहे वरी 2 महीने खाईंदासीं। हलो नी भागो केला खाई न बच हिकिड़ो बि न खाईंदा जे खा सही त मां तो चाहे ख्याल बाकरी ना पए। कोन तो केरा मुझे फ्रिज में केला रखी। हल 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 हाणे छेड़न जो मथां। हा 22,000 जा हे घुराया आहिनि। सही आहे 22,000 जा आयो काॾे मुंशी हेॾे आ। 22,000 जा घुराया था सही आहे न। ठीकु आहे ये यादि कंदो वञा। हिकिड़ो कमु कर इन्हनि मज़ूरनि जी ॻोल्हा कर जेको छेणा सुठा ठाहे हेॾो सगिनारनि खे वठी आहे। सही आहे न? हा ठीकु आहे वठी अचनि जा मां हलां थो कमरे ते तूं हिते मज़ूरनि खे वठी आहे। सही आहे हलो वठी आहे वञ सगिनारनि खे वठी आहे। मां बि वञा कमरे ते।
लगते अब जल्दी पहुंचे थे मेहमान तो आ जाती है ना मुंशी जीवरा शांति मां तो घणा दफ़ा चयो मज़दूरनि खे चवंदो कर मूंखे हथ न ॾींदा कनि वो ताली जोड़े गलती थी असांखे माफ़ी था वठनि ॼण मुंहिंजे वठण में चोरी करे आया आहिनि इन ॻाल्हि ख़ैर आहे ॿियो बाजार को पत्ते का मुंशी सॼी जा मज़दूर आहिनि अच्छा सॼी मां घुराया थी किरायो बि तो भरियो आहे राव मां भाई वा अहिड़े मज़दूरनि जे लाइ किरायो भरंदो तो थी यो बा छा कया इनन के हे कहिड़ा मज़दूर वठी आया मूंखे त निकम्मा था लॻनि वता इनन के वाई तरी सोन किए था जमीन के कोटे न अरे हे कहिड़ा गधाइनि जो वाह आया मज़दूर ओके इन्हनि खां इंटरव्यू वठंदासीं वठोन वठोन दवाऊं थी अकूं वॾो आहे सभु कमु इहा थी आहे हाल हवाल ॾे असांखे तव्हां असां वटि कमु कंदो अच्छा छेणा ठाहिणा अफ़सोस छेणा आहिनि असांजा तव्हां मज़दूरी घणी वठंदो ॾियारी मुंशी सीरियस वाला कहिड़ा तूं मज़दूर वठी आयो आहे कटे कयो बा बता 14 मुंशी का 250 पूरा वठंदा और यार वो 80 थे रावण वो ऐसा बात है तो भले यार मैं यार घर वापस कर जरूरत ही काने बाबा 80 रुपए को मथे तो के मिलंदी ही कान आप मानी खाएगा पानी में पोथा पुछो पहिरे मजूरी त ॻाल्हाए वठूं बाबा 80 रुपया ॾियारी थींदव बाबा तूं असांखे अवल इहो ॿुधा वेले ते मानी घणी खाईंदो आहियां मुंशी मूंखे उथार अरे मूंखे कान उथार डॉक्टर बचा ले कसे भाई अरे डॉक्टर बड़ा ब्लड प्रेशर दियो अरे मुझे तक में मानन दिया वो अड्डा तकड़ी न खाई दिया बड़ो चंगा का ढगी तारी न है वेले ते अधुर मानी मेरे कबूल दे तो सगे न कभी कबूला अच्छा नाराज नहीं हुआ कहां गया सीधे जा कबूला वेले ते ताई के भी एक रगड़ी मिला दी बाबा कहां गया 80 रुपया कबूला सही है ओके छेणो एक नंबर न ते बाटी ॾिसो था न बाबा तव्हां खे 80 रुपया हिकिड़ी ट्रगी वेले ते ठीकु आहे ऐं मुंशी फिर चमो केला कढिया भॼ यार तव्हांजो लिस्ट में नालो लॻाईंदासीं अवल हे त परवा चेक कनि नाला अहिड़े चोर आहे छा ये पकड़ अवल केला खाइण ते दिलि कोन थी चए दुआ कंदे तूं कहिड़ो कामिल छा आहीं दिलि कान थी चए ॼण ते पर रोई रोई ॼणो थो पए न ॼा ये तो दे सा सिखा चलो केले दे बा दिलि ई कान थी चए ॼण हेणो तो बाबा हे सिखा दादा केले दे बे हिकिड़ो केलो वियो आहे ये भी से मांगा उना ताले न ॼास मुंशी ॼास यस बा दिलि कान थी चए यार सब केला मुझे खाई अब तो चलो करे खाई और चिल्ले चिल्ले खाई तो आज केलो आ ये कुछ तो नहीं बाबा मुंशी है केला बचाए नहीं केला दी यार कुछ तू भी खा भला इनको मुझे यार दिल ही कान थी तो के जल
तेरे मुंशी सभई केला खाई या छोरा मजदूर केड़ा वठिया एडे एडे खाइण तो दिस लगे तो ये असांजा सजा छेड़ा खाई भी तो मजदूर बाबा मजदूर आयो आयो बाबा जो आया मजदूरा खाण को ना वक्त केलो बाबा नाला नाला लिख रहा हो हिकिड़ो छेणो तो मुंहिंजो अहिड़ा पातर हणंदो माव तेरा दार ज्यादा चलो तो कुत्ती मावे तो या मुझे तो बाबू कर तव्हां सगिनी में नाली साफ़ कंदा हो कोट में बाबा तो सगले शहर में नाल साफ करना कारो कारे वठी आयो आहियां। नाली साफ़ कर अरे मुंशी पालो कीअं भुल में वठी आए लगे तो पंखी आ बा छॾे छॾे मुंशी किसे बाबा पालो भई सगिनी जा मजूर आहिनि त भला न त सॼी असांजी पघार धूम ख़राब थी वञे बाबा साहब बचन न हिकिड़ी चार रातो 40 रुपया किलो मूंखे ॾी राति टे गिणती तोखे जाए पराए घरो वार कान हिननि खे कहिड़ी ख़बर और ये बचन की नीरवा हा हिनखे ऐं हिनखे इन्ही खे पाण वारियूं बेचारो ॾे सम्झो साइकिल बा साइकिल हा साइकिल हिनखे ॾे तव्हां ॿई बोरा खणी भरे खपाइण वेंदो ॻोठनि में ठीकु आहे न सगिनी न खपाए हुजे रख करे ईंदो तूं ऐं ॿई छेणा ठाहींदो ठीकु आहे हाय गाल बाबा ओके सही है मुंशी केला खणी फ्रिज में रखिया सभई खाई या बाक़ी बचा आहिनि छा केला होते काल भी ले आ शुक्र है भैया मजदूर आ तो मजदूर जी हैसियत में न ये बाबे सां घणो न गला ये गलाइने त मजदूर में कढे छॾींदा तूं त पोइ रोटी ॾियण वारो पर तव्हां रोटी खे थुकूं था थोरो कमु कयो हे वठो अॼु पाणी तव्हांजी ॾियारी शुरू आहे हिननि खे मच्छरनि वारो वठाइणु आहे उन में सुम्हारे अचनि वठी वञनि हिते मां सुम्हंदमि हिते असां एसी हलाईंदा आहियूं मुंशी देख बाबे खरीद खरीद गई 3000 के फरियो थी बात आल भलो गयो पुराणो मुझो गिराक गाल बुध 2000 नट के शिट नजिया रखत रखत भलो गयो असांजे माण्हू रखत था कनि गाल बुध मजदूर गॾ सां पाण सां गॾायूं थो हुते न हां हां हलो थो करे अॼु कोन साइकिल काए विया आहियां छेड़ा खणी साइकिल पंचर थी पई न अरे पंचर वारे इलण खे पैसा ॾेई ॾेई थकिजी पियो ले होयो भी कोन तने पंचर ही न लॻो पंचर ही कोन मां पुछां थो बाबा इहो ॻाल्हि ॿुधायो तव्हां अॼु घणा बोरा कढिया खपाए आया हो शहरनि में 25 पैसा घणा कमायव 10 अड़े 15000 थियण खपनि कंहिं रखत कयव घणा माण्हू रहाए आया हो अच्छा तूं कंहिंखे रखत न कई हे 20 ॼणनि खे रखत करे आयो मना मुंहुं जो बेड़ो गरक थी मुंशी किशन बाबा एॾो पंहिंजो इलावल वारे ॻोठनि जा खाता लिख जान छॾा इलाही छेणा वता अथनि पैसनि जा लिखिजी आहे न बसि ठीकु आहे हिन सभिनी जा लिखी छॾ ऐं 3000 जो आहे 3000 जो अच्छा अच्छा हे ज़्यान छो था कयो हे सभई छेणा पिया आहिनि हे ज़्यान छा लाइ था थियनि माल आयो ये खिंडरा आयो अच्छा हे ट्राली ते माल आयो आहे हां ख्याल कजो राति कोई चोरी न करे वञे पर ॾींदा ते 50000 रुपया ट्राली थी वई आहे ठीकु आहे हाणे हलो पंहिंजे बंगले ते हलो ठीकु पेट खलाए कारियो यको देर कई सही सिबू लाख इंतजार कराए सही यको कारियो जमीन में भाण विजराणो आ ओ जो अचे तो
सेठ बाबे के याद करे अचे न सेठ सिबू लाख इंतजार करे जमीन में भाण विझराइणो आहे अच्छा जेतिरो विझरायूं भाण विझराइणो आहे बाबा तूं जेतिरो असांखे भाण चवंदे सॼी पूरी ज़मीन में असां विझी ॾींदासीं मुंशी बाबा पैन कढ खातो जारी कयूं था पर हिकिड़ो मिंट हिन खां अवल पुछूं घणा बोरा कीअं बाबा बोरो घणे खणी था ॾियो बाबा बोरो 27.5 रुपया दायो ई ॾाढो सस्तो थो खणी ॾे कहिड़ो माकूद आयो हा माकूद आयो बाबा हुनजो बोरो नंढो आहे असां तव्हांखे बोरो फुल ॾींदासीं ऐं भाण असुल ॾींदासीं तव्हां घबरायो न महांगो आहे बाबा महांगो आहे 27.5 रुपया बोरो आहे असां तव्हांखे छिमाही रियायत बि कयूं था तव्हांखे रखत बि कयूं था तव्हांखे जेतिरो विझराइणो असां विझी ॾींदासीं ठीकु आहे असां हिनखे अहिड़ी ॻाल्हि न आहे ॿ बोरा तव्हांखे छॾींदासीं तव्हां ॾींदा बि साल ते पैसा आहियो रोज़ त कोन ॾींदा हो तव्हांखे विझी ॾींदासीं बोरा टोटल घणा विझराइणा आहिनि घणा हज़ार थींदा मां तव्हांखे हिसाब करे थो ॾियां तक़रीबन 1000 बोरो पवंदो ज़मीन में उतां जी कणिक लहंदी असां पैसा वठंदासीं ठीकु आहे मुंशी माना 2500 बोरो लॻंदो हिन महिल ई लिखूंसि था बाबा 27.5 थींदा न मुंशी तव्हां सम्झो था त 27.5 रुपया बोरो आहे 30 रुपया करे छॾियऊंसि तूं साल सॼी रखत था कराइनि मां कूड़े वञनि हाथ हिकिड़े ॾींहं में पैसा वठे हा असां साल था रखत कयूं ऐं सुभाणे खां गॾा बि टाइट ॾे हिते जेके भाण विझनि इहे बीमार कॾहिं हिते न काए अचिजांइ ठीकु आहे बाबा सही आहे असां मानी जो आसरो सम्झूं चाह पाणी जो बाबा चाह पाणी ॾियो त हा वेहूं था अहिड़ी ॻाल्हि न आहे मुंशी जी सेठ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं अवल कजो मानी जो बंदोबस्त हा न पोइ चांहि खणी देरि सां ई पीअंदासीं अहिड़ी ॻाल्हि न आहे पाणी बि थधो हुअणु घुरिजे घणा ॾींहं थी विया पाणी जो ढुक थधो न आहे पीतो 7 नलके वारो पाणी पीतो आहे बाबा ॻाल्हि ॿुध हाणे तव्हां वञो असां सुभाणे सॼी तयारी कंदासीं तव्हां वञी असां लाइ चांहि पाणी को मानी जो बंदोबस्त कयो वञो 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 थी मुंशी ॻाल्हि ॿुध हे त वियो हलियो असुल में ॻाल्हि इहा आहे त हिनखे फुरियो अथसि हर कंहिंजो बोरो 15 रुपया खणंदा आहियूं पर हिनखे ॿुधाइजांइ न 30 रुपया असल में ॻाल्हि इहा आहे त हे जेको आहे न साल सॼी रख थो कराए हू माकू पिणेस जेको आहे पैसा उगाड़ी जल्दी थो करे असांखे साल रखत था करनि पर सम्झ अचे थी हे गोश्त मच्छी कंदा न पाओ पाणी बटालू खाईंदा आहिनि ठीकु आहे असां हलूं मानी कराए उहो ई कोन ईंदो हर को टाइम पास कयोसीं हल बाबा हल तॾहिं त मां अहिड़ा गाॾ रखिया आहिनि जो दुनिया जी का बि ताक़त लोॾो नथी ॾेई सघे छो त मुंहिंजो नालो आहे दोदो खान कंहिंखां डिॼंदो ई न आहे दोदो खान पाण कमु करे ॾेखारींदो आहे ही माल हिते पियो रहे वञी सेठ सोपारे खान खां ॿियो माल रड़े चो तव्हांजो हुकुम खपे मुंशी कोने गॾ जी टिचां मुंशी हूंदो आहे कुझु न कुझु टेक हूंदी आहे किथे दोदे खान जा माण्हू कंहिं लीमे में हुजनि त खाई कढे छॾींदा अच्छा हे लीमो आहे छा लॻे थो माल हिन वारे छा उकड़ो थियो आहे अस्सलाम वालेकुम ख़ुश आहे बाबा ख़ैर माण्हू छा थो ॿधे हल ख़ैर ॻाल्हि ॿुध हे भला माल जाम थी वियो लीमड़ा कॾहिं थो पटराए अञा तूं ॿेजाड़े को सुभाणे ॻोल्हा कंदे मज़ूरनि जी अच्छा अच्छा को पटराईंदे तव्हांखे छा खपे असांजे तरफ़ खां
अच्छा ॿ टे गाॾा मोकिलियां मां मोकिलींदुसि मां मुंशी खे चवां थो हिन महिल ई तोड़े गाॾा मोकिले थो परी ताईं मूंॾे माल पहुचणु खपे किरोड़नि जो माल आहे अच्छा पोइ भरे छा छा मोकिलींदे शट अप ज़ैतून जो नालो ई न खण ज़ैतून सस्तो लॻो पिया 40 रुपया किलो आहे जेसि ताईं 80 रुपया किलो न थींदो तेसि ताईं न पटींदासीं पर सम्झ नीमा पटराई मोकिल 10,000 रुपया पेटी आहे 11,000 कराईंदुसि पर ॻाल्हि ॿुध ज़ैतून मज़दूर हिकु बि न खाए जे हिकिड़ो बि खाए चौपल लाहे कुटेसि अरे हेॾे हे माल ज़ाया थो थिए नेड़े सड़े रखे न तो पेटी हिकिड़ी थी वेंदी मुंहिंजा 10,000 ज़ाया थो कराई हल रे हल हल वञ मज़दूरनि जी ॻोल्हा कर यार अहिड़े माण्हुनि खे बाग़ ठीके में ॾिनो आहे सुभाणे गाड़ी पेटियूं मोकिलियांसि थो ॻाल्हि ॿुध मुंशी गॾु कोन्हे तुंहिंजी बि ॾाढो थो थिए किथे दोते खान जा माण्हू अची विया त अहिड़ा लितर हणंदा खुदा जा अॻ में बि कुटे विया मूंखे उताक ते इन करे पेर कयां थो बाबा मुंशी यार वालेकुम सलाम पंहिंजी बनी थो अचां तव्हांजी बनी मां थो अचां छा तोखे ख़बर ई आहे छा दोते खान जा माण्हू मुंहिंजे कढ लॻा था त न मूंखे गिरफ़्तार कंदा इन जे करे कंहिंखे ॿुधाइजां न ॾींदा कंहिंखां न आहियूं अरे इहा त मूंखे ॻाल्हि ई विसरी वई आहे तव्हांजी ज़मीन भाण न वेंदो आहे मां वञां थो हिन महिल मुंशी खे चवां थो हेॾा वारा जेके पंहिंजा सगिनारा गॾा आहिनि इहे घुरायूं था तोॾे भाण मोकिलींदासीं भाण बि असुल मोकिलींदासीं तोॾे हिन वारे भला ॾींहं वारा कोन कीअं थिया तुंहिंजा भला थिया न इहे असांजे भाण जा कमाल अथई सताई ॿियनि खां भाण विझराईंदो आहे कॾहिं असां खां विझरा त तोखे ख़बर पए न हिन वारे भुॼनि घणा लख कमाया 2 लख कमाए 5 लख अगले भाण वारो 1.5 लख कॾहिं ॾींदे हिन छिमाई वारो भाण 3 छिमाई में मुंशी मुंहिंजो सिर खाई वियो आहे मूंखे पगार ॾे रोज़ गोश्त मच्छी जे बदिरां असां पटाटा वेठा था खाऊं सॼो पवंदा थिप ॻाल्हि ॿुध हिन वारे भाण खे चवंदो मां मूंखे 1.5 लख अॻियां ॾे बाक़ी कणिक लहे वरी 1.5 लख वठंदो बाबा मां मुंशी खे हिन महिल चवां थो तोड़े गॾा मोकिले थो ठीकु आहे तोखे सुभाणे ताईं ज़मीन में भाण विझी ॾींदासीं बाक़ी रोज़ रोज़ मुंहिंजी ओताक ते अची मथो न खा हिकु असांजा छेणा नथा खपनि भाग छेणा वारा बि रखत कराइनि भाण वारा बि रखत हल 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 किथे मूं ग़लति न ॻाल्हायो गिराक हुयो यार अहिड़े गिराक जी बेइज़ती चङी आहे रोज़ रोज़ निभागा रखत होॾे छेणनि जा रखत हेॾे निभागा बुक सॼो खाते जो भरिजी वियो आहे कारो थी वियो आहे ठीकु आहे बाबा बाय बाय मां वञां थो पंहिंजी घर पंजाब जा करे कमाल कमाल अच्छा हे पंजाब जा कॾहिं घुराया आई थी चवां हेड़ो कमाल करे केरु वियो आहे पंजाब वारा गॾा जिन्हनि इहो कमाल करे ॾेखारियो अच्छा हे 2.5 बोरो आहे न 2-3 कुटल अच्छा 2-3 कुटल आहिनि न भलो कई इन लांती खे हुजे उहे छिमाई रखत था कराइनि कंजूस न वठे यानी त वरी चौंपल हा ख़ैर हा वरी चवंदा बाबा खुटी पिया आहिनि बारा तव्हांखे विझी ॾींदासीं अहिड़ी ॻाल्हि ई न आहे अचे त कोन थो न उहो अचे थो वालेकुम सलाम कमाल करे छॾियो हिकिड़े ॾींहं में कमु किटली करे अलाए हर ॻाल्हि अहिड़ो तव्हां कमाल करे ॼण मां पुठी खे बोला इहो त पंजाब जा गॾा वधीक मुंशी ॿुधाईंदी बाबा ये मुंशी फोन करे पंजाब में ऑर्डर करे घुराया आहिनि इहे गॾ न त इहे गॾ अहिड़ा सजना इहो कमु कंदा मुंशी
जीवड़ा तव्हांखे फोन आई छा पंजाब जी असांखे हर हर फोन था कनि त असांखे पंहिंजो 50,000 ॾियो कमाल त कंदा न 50 कढा ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा हुननि असांखे हर हर फोन कई आहे त असांखे 50,000 इज़ी नोट करे मोकिलियो ऐं तव्हां छिमाई ते पैसा था ॾियो हिन छिमाई ते फुल मूंखे पैसा न ॾिनई छूटा खणी ते छिमाई ते पूरो 1.5 लाख मिली ईंदो हा उहे बाबा हेॾे ॾिस न हे भाण आहे न हे असुल भाण आहे अहिड़ो भाण केरु तव्हांखे कोन ॾींदो तव्हां माकू ताई जी था ॻाल्हि कयो हो तव्हांखे अहिड़ा भाण ॾींदो तव्हांखे सम्झ अचे थी नंदा बानंदा बोरा बि भाण असांजा हेॾे बोरा ॾिस हेॾे ॾिस बाबा तूं हे बोरो ॾिस न कमाल थो करे अलाए हाणे जेकॾहिं असांजी हे भाणा खिंडराए तूं ॾिस माण्हुनि जी गोॾे जेतिरी कणिक थींदी आहे तुंहिंजी कणिक जेल जहिड़ी न थिए इहा असांजी गारंटी आहे हा ओके हाणे तव्हां भली वञी था सघो वञो हलो ओके ख़ुदा हाफ़िज़ साईं वॾी वॾी महिरबानी हलो मुंशी मानी ऊअं ई कोन कराया उन ॾींहुं मानी जो चयोसीं तव्हां आयो ई कोन वॾा कंजूस माण्हू आहिनि साईं असां बि हलूं पाण जाम वीडियोसीं छा यादि कयो ग़रीब जो ॿार गर्मी वठी वई आहे यारे मुंशी ॾाढी देर कई मूंखे चई त सगिनारा पंजाब जा मज़ूर घुरायूं था सगिनारा ठगी था कनि छेणा थोला ठाहे मज़ूरी वठी भॼिया था वञनि अॼु पंजाब जा मज़ूर ईंदा हिन महिल ताईं ॾाढी देर कई अथसि काॾों अचे त कोन थो ख़बर ई कान थी भई मुंशी जी बि अलाए काॾों ईंदो अरे अचे थो या किथे दोदे खां जा माण्हू हुया ऐं मूंखे खणी हलिया न वञनि मुंशी बि कोन्हे कुझु न कुझु टेक हूंदी आहे लॻे त मुंशी तो कपिड़ा बि अच्छा अथसि हा इहो मुंशी हूंदो हा हा अचणु ॾेसि अचणु ॾेसि पंजाब जा मज़दूर आंदा आहिनि 5 मिंटनि में तोखे लेन लॻाए ॾींदा छेणनि जी अच्छा ये पंजाब जा मज़दूर आहिनि अरे मुंशी हिननि खे छॾियो कोन थी भाई ने वरी रेस के हथ ना है ॾिबो सेठ बाबे के अरे मार पेन मसे मसे लाइपो सां मां हथ धोई आयोसि तॾहिं वरी हथ ख़राब कराए छॾी लाइपो सां वरी गीत ॾिसबो त धप न थी वई यार हथ अचो अथसि लॻे थो सर्फ सां धोई आयो आहे इन जी ॻाल्हि न आहे
बाबा तव्हां पंजाब जा मज़दूर आहियो? पंजाब खां आया आहियो? यार पंजाब खां आया आहिनि हे मज़दूर, सुभाणे सां असांखे माना जरेब छेड़नि जो भरे ॾींदा न? जरेब छा तो एकड़ जी ज़मीन खे बाबा मुंहिंजी 80 में आ वाठाण में, सम्झो था? 80 में आ, तव्हांखे मुंशी मुंहिंजो अची छेड़ा पुॼाईंदो, तव्हांखे पूरो जरेब हणणो आहे। ऐं मुंहिंजा 2 मज़दूर ॿिया आहिनि जेके साइकिल ते खणी खपाए ईंदा आहिनि, ठीकु आहे? तव्हांखे मज़दूरी घणी तारीख़ ॾियूं? असांखे जेको हक़ पुॼे। बाबा तव्हां मज़दूरी जो असां ॻाल्हायो, सुभाणे हो सगिनारा फॾो करे ऐं 12 कुलाणे भॼी था वञनि। असां 500 ॾियारे वठंदासीं। हा 500 ॾियारी, 80 रुपया ॾियारी वठंदा उहे भला असांखे यार। छेड़ा बि त सुल्ठा ईंदासीं न भाउ। बाबा छेड़ा आहिनि असांजा असुल, तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि न आहे, असांजा छेड़ा असुल हूंदा आहिनि हमेशह। तव्हां वरी नकुल सम्झाया, इहो माण्हुनि खे ॿुधायो त मूंखे वठंदे ई न। मां सेठ पापे मां वरी थी वञा ग़रीब जो ॿार, वाह रे वाह जो मज़दूर वठी आ खणी चौपला कुटिया न। हीअर ता बोरो खपाइना है ना फसाए ॾींदा। हा हाणे सम्झाई, अॻ में 30 रुपया बोरो खपाईंदासीं, बचत ई न थींदी। हाणे 60 रुपए खां घटि न हलंदो, पर माण्हुनि खे त अटो 40 रुपया किलो लॻो पियो आहे। ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं अटे जी चकी खोलूं न त आवाम जी सहूलियत थी पवंदी। ॿिए त 40 रुपया हले, असां 80 खां घटि खपाईंदासीं न। बचत भी थींदी न। 40 रुपया आवाम खे रख, मुंहिंजो मतिलबु आहे बचत। हा ईअं ई सम्झ अचे थी। करणो भी ईअं ई पवंदो। यार इन्हनि दोते कांजे माण्हुनि मूंखे ॾाढो तंग कयो। सिक्योरिटी गार्ड भी रखूं था। अरे सिक्योरिटी मुंहिंजा 2 त पातर खाई भॼी विया। पहलवान रखंदासीं न। मां पहलवान घटि हुयुसि, मूंखे जूता हणी कुटे विया। तव्हां बि गली आहियो न। अरे मां ग़रीब कोन हुयो, मां कहिड़ो लूण जो पुटां बर्फ़ जो पुटां जो ग़रीब थो वञा। दरअसल में ॻाल्हि इहा आहे, मूंखे वथाण त कुटे विया ऐं 2 बोरियूं छेड़नि जूं खणी विया, मुंहिंजे जेब मां पैसा कढे विया, सॼा ख़ाली करे विया। टको भी कोन हुयो। टको बि कोन हुयो, इन जे करे जो धोते खां जा माण्हू पातर बि हणी, पैसा बि खणी विया। बाबा ॻाल्हि ॿुध, हिन महिल मज़दूरनि खे छा त कयूं, मानी घणी खाईंदा आहियो? अरे यार असां त हिकिड़ी खाईंदा आहियूं, 2 खाईंदा त असां ग़रीब 40 रुपया किलो अटो लॻो पिया। मां त परेशान ॾींहुं राति अटो वठी मरी वियो आहियां। हिकिड़ी मानी 2 ॼणा खाईंदा न त बसि। हा उहो ईअं वधीक पातर खाओ। असल में ॻाल्हि इहा आहे, हिननि मज़दूरनि खे वठी वञ वथाण ते, मच्छरनि वारो वथाण, ओॾां वञी सुम्हाइनि, वञी वठी वञे। वॾी ॻाल्हि आहे यार, पंजाब वारनि खे घुरायूं बि था, ॻोठूं किराया भाड़ा, हेलीकॉप्टर मोकिलियो मान। हे जेके मुंहिंजे मज़दूरनि जी साइकिलियूं आहिनि उहे सभु मोकिलियूं। पंजाब में मज़दूर घुराया अथमि, खणाए आयो आहियां ओॾां, घुराया अथमि, खणाए आयो आहियां ओॾां। 500 ॾियारी, 150 खां मथे ॾींदो ई कोन मान। ये महिमान आहिनि पंजाब जा, तॾहिं ॾिया न त 80 खां घटि ॾिया न। ठीकु आहे, ख़ुदा बि साईं असां हलूं था, कंहिंखे चयूं।